नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो जे मेन मीरपुर खास रोड ते सवें बोर्ड मुतासिर माण्हुनि जो गुणेसो ओड अमोलख ओड वसु ओड रगजी जी अॻवाणी में मेन मीरपुर खास रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो है। डीसी सांगड़ खिलाफ सख्त नारेबाज़ी कई वई है। बोर्ड मुतासिर माण्हुनि जी वाहिर न थियण खिलाफ धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। सवें ईंदड़ वींदड़ गाॾियूं बीह वयूं आहिनि। धरणे खे 1 कलाक गुज़री वियो। इंतजामिया धरणो ख़त्म कराइण में नाकाम। एहतजाज वारनि जो चवणु आहे त असांजी का बि वाहिर न थी है। सियासी माण्हुनि जी फैक्ट्री में बोर्ड मुतासिर जो स्टॉक थियल राशन मनपसंद माण्हुनि ऐं वॾेरनि जी ओताकनि ते लाथो पियो वञे। हिननि चयो त असांजे ॻोठनि मां पाणी कढाइण समेत मच्छर मार स्प्रे कराए असांखे राशन ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। अमीराबाद मंगेरा कॉलोनी भील बिरादर ऐं ओड बिरादर ये अॼु जो हफ़्तो थियो है जी इमदाद आई है। वसीम साहब संदन जेको माण्हू आहिनि जेको रिया संदा हारी नारी ऐं संदा जेको माइट मिट जेको हथों गो जो खिपरे जा माण्हू उन्हनि खे सेज़ोरो ऐं टाला भरे मोकिले थो। सामान जा जेको आयो इमदाद सामान आयो बोल मोता हा खाधे राशन आयो है। तंबू आया आहिनि संदन माण्हुनि खे ॾिए पियो। कंहिं ग़रीब ते रोड ते जेको आम है उनखे कंहिंखे हाणे जेको हींअर टाला जेको भरजनि पिया जेको रियाज़ कया जेको फ़ोन करे थो उनखे माल मोकिले थो। जेको ग़रीब आहिनि उन्हनि खे लोधे कढे पियो लठियूं हणे पियो। पुलिस खे चए लठियूं हणी कढो। पुलिस वीचारी छा करे। पुलिस हाणे वॾो आहे हाणे हद जो आहे। बाबा ठीकु आहे असांजो वॾो आहे हिनखे हिन जो ॿुधंदा असांजो कंहिं ग़रीब जो ॿुधंदा। असांखे 2 कलाक मथे 3 कलाक थी विया आहिनि जो सिज लथे खां मगर नमाज़ खां वठी अञा ताईं असां हिते वेठा आहियूं। अञा हींअर वसीम साहब सां ॻाल्हायो चए भला रोड ब्लॉक करे पियो को मुंहिंजी सिहत ते कहिड़ो थो फ़र्क़ु पए। एसएजे साहिब खे चई त भला बंदि उहो तुंहिंजो मसइलो असांजो को मसइलो न आहे। रोड ठहियलु आहे। हाणे असांजो इहो आहे त चइणु आहे त बिलावल भुट्टे खे चइणु इहो आहे त असांखे वसीम साहब असांजो हिकिड़ो इज़राइल हिकिड़ो थींदो आहे मलाइक थियो वेठो आहे। असांजे खिपरे में कंहिं माण्हू खे ॾियण लाइ तयारु कोन्हे। संदन माण्हुनि खे ॾिए थो कंहिं असांजे माण्हू खे ॾियण लाइ तयारु कोन्हे। असांजो मुतालबो इहो त जेको ग़रीब आहिनि उनखे कटो कटो ॾे मिले यार। इहो असां थोरी ग़रीब आहिनि मिसकिन आवाम उनजा घर ॿुॾा पिया न उनजे घर खे स्प्रे थिए थो न उनखे को टेंट मिले थो ग़रीब खे न उनखे हिकिड़ो कटो मिले उहो ई कोन मिले। हाणे उहो ग़रीबनि ॾोह कहिड़ो कयो। मूंखे चई तव्हां 15 मिनट सब्र कयो तुंहिंजा माण्हू ॿाहिरि वठी अचो गेट ते तव्हांखे माण्हुनि खे मिले थो। शेज़ोर गाॾी निकिरे तव्हांजी गेट तव्हांजे माण्हू रोड ते जेके वेठा उन्हनि खे मिलंदो। पर ठीकु आहे असांजो मिले थो। 15-20 मिनट इंतज़ारु कयो। माण्हू मूं घुराया हुन माण्हू ऐं ॿिए चकर वियुसि आसरो ॾेई मूंखे चई मूं गाॾी रवानी करे बाबा किथे रवानी कई रोड मिरपुर खां न डायरेक्ट हथों में गाॾी वई आहे हिते न को ॾिनूं ऐं जेके माण्हू आया उनखे वापसि ऐं ॿिए चकर वियुसि मूंखे जवाबु ॾेई छॾियो चई आई कोन हाणे माल ख़त्म थी वियो। स्प्रे वग़ैरह कुझु बि कोन थो थिए। स्प्रे वारे रक्शे वारे मोकिलियो सिर्फ़ु टेंट सिटी में वञे थो। असांजी कॉलोनियुनि में ॻोठनि में किथे बि कोन थो वञे स्प्रे वारो। ऐं मच्छरनि जी तमामु ज़ोर जाम आहे। असांजे माण्हू जेके बि ग़रीब माण्हू उन्हनि जी कॉलोनी में पाणी बीठो आहे मुसलसल। ऐं जेको असां मुतालबो इहो ई था कयूं त हिननि ग़रीबनि खे राशन ॾिनो वञे हिननि खे टेंट ॾिनो वञे। रोड ते वेठा उन्हनि खे टेंट कंहिंखे मिलियो कंहिंखे कोन उहो रिहायशी खे मिलियो संदन हारनि खे ॾिए पियो ऐं पाण ख़ुदि कोन ॾिनो। हींअर त बिल्कुलु माल पियो फैक्ट्री में 2 टे टेला लथा ऐं पंहिंजा ट्रैक्टर टाला भराए बि साइड में माल पियो कराए। पीलानी जा ऐं जमात जा असांजी कॉलोनी अशरफ कॉलोनी सॾिजे थी पाण बादशाह पीर जे नाले सां असां सॾी आहे। असांखे का बि शइ नथी मिले। असांखे रोड कोन थो मिले। कसम आहे ख़ुदा जो मूं ग़रीब जो घर किरी वियो आहे। कुंभार कॉलोनी में हलनि असांजो घर ॾिसनि ख़ुदा जो कसम साजिया मरी बि कोन थी अचे असां वटि। पीपी वारा केर बि कोन था अचनि। को कोन आया तक़रीबन एसएचओ आयो आहे खिपरे जो माना हुन काफ़ी ॻाल्हि कई आहे। चिचा असां ॻाल्हाईंदा भला ऑफिसरनि सां जेको तमामु माना मसइलो हल करण जे बावजूदि चिचो असांजो ज़िम्मो नथा खणूं। 450 टेंट लॻल आहिनि फैक्ट्री में उनमें सिर्फ़ु पंहिंजे हारियुनि खे ॾेखारियो वियो आहे। हिन लाइ त बिलाल भुट्टो अचण बावजूदि अचण वारो हुनजे करे त ही 450 हारी आहिनि बोध मुतासिर विहारिया विया आहिनि त कुझु माल ॾियो वञे। बिलाल भुट्टो तमामु घणो असां घर बर ॿुॾी विया आहिनि। ठीकु आहे पटरियुनि ते का शइ जो इंतज़ाम न आहे। ग़रीब माण्हू वञनि धिका था ॾी वॾा ज़मीदार वॾा साईं माल खायो वञनि। असीं ग़रीब माण्हू वाह जे पटरियुनि ते परेशान आहियूं। असांजी कोई इंतज़ामिया न थिए। असांजी इहा ई गुज़ारिश आहे असां ग़रीबनि जा कुझु हक़ कयो। ग़रीब माण्हू हमिलो कयो हींअर इमदादी आई आहे। असांखे ग़रीबनि कंहिं ॾिनो कोन्हे। जेको माल वञे थो अॻिते वञे थो ग़रीबनि ॾोह कहिड़ो कयो आहे। फिकेट ते वियासीं असां धाबा हणी कढी छॾिया आहिनि गारियूं ॾेई कढी छॾियासीं घर वियासीं हुते असीं पाण गारियूं ॾिनो असां कढी छॾियो। हाणे असां वेठा आहियूं ग़रीब जे आसरे अलाह जे आसरे अमा जे आसरे आहियूं। पीपी जा माण्हू आहिनि असीं सिंध जा माण्हू असांखे नथा था मिलनि पोइ असीं ग़रीब केॾां वञूं। किन वीचारनि माण्हुनि सां वरी ज़बरदस्ती हिननि खे हिते विहारियो अथनि। हिनखे का इमदाद कोन मिली आहे। हुनजे करे मिसकिन माण्हुनि खे जेका इमदाद ॾिनी वञे। ग़रीब वीचारा ॿुॾल माण्हू आहिनि। हिननि माण्हुनि खे बि असां अपील था कयूं त तव्हां वञी किथे कंहिं शहीद चौक ते या उते किथे वञी धरणो हणो। हाणे रोड ब्लॉक करण सां त को मसइलो हल कोन थींदो। कई वीचारा
मुसाफ़िर माण्हू आहिनि, कई वीचारा बीमार माण्हू आहिनि। मां पाण हैदराबाद खां ट्रेवलिंग करे हिते पहुतो आहियां। मुंहिंजी गाॾी में जेको मरीज़ आहिनि ये खड़े हैं यहाँ पर, कोई हाले वाली नहीं, ना पुलिस का पता है ना कुछ क्या करें। इंतजामिया की तरफ से कोई यहाँ पे आया है, इनसे बातचीत हुई है कोई आपके? अभी तो कोई भी नहीं आया, खड़े हैं यहाँ पर वेट कर रहे हैं। हमें मेरे पास जाना, बैंक में जॉब है हमारी, कोई हाले वाल नहीं है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।